अल अनकबूत रुकू नंबर 6 खेनि चयो त अल्लाह मुंहिंजे ऐं अव्हां जे विच में शाहिद बस आहे। जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो उहो ॼाणंदो आहे। ऐं जिन कूड़ खे मञियो ऐं अल्लाह जो इनकार कयो सेई छीए वारा आहिनि ऐं तोखां अज़ाब तकिड़ो घुरंदा आहिनि। ऐं जेकॾहिं उन जी मुदत मुक़ररु थियल न हुजे हा त खेनि अज़ाब ज़रूरु पहुचे हा ऐं उहो मथनि पक ओचितो ईंदो ऐं उहे बेख़बर हूंदा। तोखां अज़ाब तकिड़ो घुरंदा आहिनि ऐं बेशक दोज़ख काफ़िरनि खे उन्हीअ ॾींहुं विकोड़ींदड़ आहे जंहिं ॾींहुं खेनि अज़ाब संदनि मथनि खां ऐं संदनि पेरनि जे हेठि खां वेढ़ींदो ऐं अल्लाह चवंदो त जेकी कंदा हुयो तंहिंजो मज़ो चखो। ए मुंहिंजा मोमिन बानहूं, बेशक मुंहिंजी ज़मीन वेकिरी आहे, तंहिं करे ख़ालिस मुंहिंजी इबादत करियो। सभु को जीअं मौत जो मज़ो चखण वारो आहे, वरी असां ॾांहुं मोटाइबो। कुल्लु नफ़्सुन ज़ाइक़तुल मौत सुम्मा इलैना तुरजाऊन। ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खे ज़रूरु बेहिश्त जे माड़ियुनि में टिकाईंदासूं जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि ऐं मंझंदि सदाईं रहण वारा आहिनि। उन्हनि चङनि कम कंदड़नि जी मज़ूरी चङी आहे जिन सब्र कयो ऐं पंहिंजे पालणहार ते भरवसो कंदा आहिनि। ऐं केतिराई जानवर पंहिंजी रोज़ी साण न खणंदा आहिनि ऐं अल्लाह ताला उन्हनि खे ऐं अव्हां खे रोज़ी ॾींदो आहे ऐं उहो ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। ऐं जेकॾहिं खाइनि पुछी त कंहिं आसमान ऐं ज़मीन खे बणायो ऐं कंहिं सिज ऐं चंड खे निवायो आहे त ज़रूरु चवंदा त अल्लाह, पोइ केॾांहुं फेराया वेंदा आहियो। अल्लाह पंहिंजनि बानहनि मां जंहिं लाइ घुरे तंहिंजी रोज़ी कुशादी कंदो आहे ऐं जंहिं लाइ घुरे त तंहिंजी घटि कंदो आहे, छो त अल्लाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे। ऐं जेकॾहिं खाइनि पुछी त कंहिं आसमान खां पाणी वसायो, पोइ उन सां ज़मीन खे उन जे मरण खां पोइ जहिड़ो कयो त ज़रूरु चवंदा त अल्लाह। ऐं पैगंबर खेनि चयो त सभु साराह अल्लाह खे जुॻाए, बल्कि मंझाइनि घणा न ॼाणंदा आहिनि।